मुस्तफा जे अचण जा जश्न मल्हाया, खुशियूं मल्हायूं, मिठा कुरान खां पुछूं त महबूब आया, असीं उन जी खुशी भी मल्हायूं था, पर हुजूर आया छा जे लाइ, मकसद कहिड़ो खणी आया, हिन दुनिया वारनि खे ॾियण छा आया, हुजूर असांखे छा ॾेई विया, छा सेखारे विया, कहिड़ो रस्तो वठाए विया। पोइ गुलामनि जो कमु पंहिंजे आका जी फर्मा बरदारी करणु, आशिकनि जो कमु पंहिंजे महबूब जी इताअत करणु। जंहिं नबी जे अचण जा जश्न था मल्हायूं, जंहिं आका जे अचण ते खुशियूं था मल्हायूं, मीलाद जा जुलूस था कढूं, मीलाद जूं महफ़िलूं था सजायूं, कॾहिं सोचूं त उहो नबी असांखे ॾियण छा आयो, ॾेई छा वियो, चई छा वियो, ऐं असीं छा था वेठा कयूं। क्या ॻाल्हि सोचजे न। साईं एजाज अली शाह के मुरीद जे ॻोठ में वञे, बाहूं ॿधी बीहे, साईं जे अॻियां गुलाब जा गुल छटे, अदब करे, एतराम करे, ऐं साईं हुकुम ॾे त पुट पाणी जो गिलास त प्यार, चई हथ पंहिंजा ॿधी वञी पाणी पाण, बाहूं बि ॿधई, रस्ता समायई, अदब कयई, गुल छटई, झुमरियूं हयई, मुर्शिद जे अचण ते वॾी आछियां वॾो इस्तक़बाल कयई, पर मुर्शिद जो चयो न मञी। इहो कहिड़ो आशिक़ चइबो, कहिड़ो मुरीद चइबो, इहो कहिड़ो अदब चइबो जेको मुस्तफा करीम जो फरमान न मञे। मुंहिंजे आका जे अचण ते ख़ुशी बेशक मल्हायो, इहा ख़ुशी असां सुञनि जी सुञाण, मीलाद मल्हाइण असां सुञनि जी सुञाण, मीलाद मल्हाईंदासीं, मीलाद खां न रुकिया ई न रुकबासीं, पर जेको पैगाम मदीने वारो खणी आयो, इहो मञण बि जेकमाबाद वारे आशिक़ रसूल जे मथां फर्ज़ आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए, अल्लज़ीन यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मिय्यल लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित-तौरात वल इंजील। उहे माण्हू आशिक़ सच्चा उहे आहिनि, मुरीद सच्चा उहे आहिनि, उम्मती सच्चा उहे आहिनि, ताबेदार सच्चा उहे आहिनि, अल्लज़ीन यत्तबिऊन अर्रसूल, जेके रसूल जी ताबेदारी कनि, रसूल जी इत्तिबा कनि, रसूल जो चयो मञनि, रसूल जी फर्मा बरदारी कनि। कहिड़ो रसूल, जेको कंहिं उस्ताद वटि न पढ़ियो आहे, पर सॼी दुनिया वारनि खे पढ़ाइण आयो, कंहिं उस्ताद, कंहिं दुनिया जे आलिम, मुबल्लिग, मुकर्रर, मुदर्रिस हिन आका खे न पढ़ायो आहे, हिन खे पढ़ाइण वारो अल्लाह पाण वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा। हबीब, जो कुछ तू न ॼाणंदे हैं तोखे असां पढ़ायोसीं, या न ठरिव? पोयां बि ॻाल्हायो, दिल ठरी जो नबी के मकतब में, के मदरसे में न पढ़ियो, पर सॼी दुनिया जा मकतब ऐं मदरसा उन महबूब जे इल्म खे पिया था वंडनि, पिया था वंडनि, पिया था वंडनि। खुदा जाने हुजूर जो इल्म, मुस्तफा करीम जी मारिफत, जेको उम्मत के इसरार ॾेई विया, उम्मत के जेका रूहानियत ॾेई विया, इल्म ॾिनऊं, तफ़सीर ॾिनऊं, तदरीस ॾिनऊं, तसव्वुफ़ ॾिनऊं, ज़ाहिर बातिन जा उलूम ॾिनऊं। 1000 साल गुज़रिया आहिनि, उम्मत पई थी वंडे, पई थी वंडे, मदरसनि में किथे हदीस आहे, किथे फ़िक़्ह आहे, किथे मंतिक़ आहे, किथे उसूल आहे। हे सभु इल्म मुंहिंजे दिल पर मोहम्मद जे इल्म जी ख़ैरात आहिनि, पिया था वंडजनि, पर इल्म खुटो न आहे, ॾींहों ॾींहुं अञा पियो थो वधे, अञा पियो थो वधे। छो त हिन हबीब खे अल्लाह पाण पढ़ायो, ऐं रब फरमायो, यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित-तौरात वल इंजील। इन नबी जी सिफ़त, तारीफ़, वखाण तौरात में, इंजील में,
ज़बूर में, सोहफ़े इब्राहिम में, सोहफ़े मूसा में, जेतिरा बि आसमानी किताब आया, जेतिरा बि पैगंबर आया, उन्हनि नबीअनि ते जेतिरा भेरा बि वही जो नुज़ूल थियो, जिब्रील आसमानी पैगाम खणी आयो, हर वक्त में, हर नबी जी मजलिस में, हर आसमानी किताब में मुझे लजपाल नबी जी सिफत तारीफ वाखान हुई। सुभान अल्लाह। तौरात जे अंदर मुझे आका जी तारीफ। अल्लामा सफीरी शारह बुखारी जो शरह लिखियो अथसि, उन हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे त मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो हुयो, हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में हिकिड़ो माण्हू वफ़ात करे वियो, ॾाढो ज़ालिम हो, वॾो चाफिर हो, वॾो सरकश हुयो, मरी वियो। माण्हुनि उन जो जनाज़ो न पढ़ियो, उनखे गुस्ल न ॾिनो, कफन न ॾिनो, उनखे टंग खां केले शहर जे तारो अरूरी ते फिटो कयो। ही ज़ालिम आहे, मरी वियो, छाजो हिनखे ख़त्मो, छाजो दुरूद उनखे वञी फेर ते उछलायूं। हेॾो उनखे उछलाए मोटिया आहिनि, होॾो जिब्रील अमीन मूसा कलीमुल्लाह वटि लही विया। मूसा, मुंहिंजा प्यारा मूसा, तुंहिंजी कौम में मुंहिंजो दोस्त गुज़ारे वियो, तुंहिंजी कौम वारनि उनखे अरूड़ी ते उछलायो आहे। मूसा वञ, उनखे गुस्ल तूं ॾे, कफन तूं ॾे, जनाज़ो तूं पढ़। ऐं पैगंबर जंहिंजो जनाज़ो पढ़े, पैगंबर जंहिंखे गुस्ल कफन ॾियारे, इहो केॾो ख़ुशि नसीब हूंदो जॾहिं माण्हुनि ॿुधो त हज़रत मूसा ख़ुदि जंहिंजे जनाज़े ते गुस्ल ॾियण ऐं दफ़न करण जे लाइ आयो आहे, क़ौम पलटी पई, मुरीद भॼी आया, ईसा हज़रत मूसा जा उम्मती असहाबी डोड़ी आया। ॾिठो त माण्हू त उहो साॻियो ई आहे। हुक्म मुताबिक हज़रत मूसा जे गुस्ल कफन दफन जो इंतजाम कयो। अर्ज़ कई, मालिक तुंहिंजा राज़ निराला आहिनि, तुंहिंजा हुक्म अजीब आहिनि। माण्हू चवनि था ज़ालिम हो, माण्हू चवनि था सरकश हुयो, तूं चवीं थो मुंहिंजो दोस्त आहे। मुंहिंजा मौला, हिन त ज़िंदगी पंहिंजी ग़िफ़लत में गुज़ारी, पर हिन जी कहिड़ी अदा तोखे वणी, हिनखे पंहिंजे दोस्तनि में तो कीअं ॻणियो। रब्बे करीम फरमायो, मूसा ही बराबर गुनहगार हो, बदकार हुयो, पर हिकिड़े ॾियारे तौरात खोली, तौरात जूं तख़्तियूं वराई, उते मुंहिंजे महबूब मुहम्मद जो नालो लिखियो, मुंहिंजे सुहिणे नबी जो नालो लिखियल ॾिठी, उन मुंहिंजे महबूब जे नाले खे चुमी। वरी ॿी जाइ ते तौरात जी तख़्ती पलटाई, वरी उते बि मुंहिंजे हबीब जो पाक नालो लिखियल ॾिठई, उनखे चुमी, अखियुनि सां लाथई। वरी ॿी जाइ ते तौरात खोलियई, तौरात में मुंहिंजे हबीब जो नालो लिखियल ॾिठई, उनखे चुमी। बस हिन जी इहा अदा मूंखे वणी वई, हिन जा गुनाह बख़्शे, हिनखे जन्नत जो हक़दार पंहिंजे दोस्तनि में शुमार कयो। कुरान फरमाए थो, अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित्तौरात वल इंजील। मदीने वारे जो ज़िक्र तौरात में भी लिखियल हो, तॾहिं जॾहिं चुमियो न, तॾहिं त इहो जन्नत जो हक़दार बणियो न। तौरात में लिखियल हो हबीबन जो ज़िक्र, इंजील में लिखियल हुयो हबीबन जो ज़िक्र, ऐं इंजील जो साहिब हज़रत ईसा रूहुल्लाह पियो चवे, व मुबश्शिरम बिरसूल, मां तव्हांखे मुबारक थो ॾियां उन रसूल जी याती मिन बादी, जेको मूंखां बाद में अचण वारो आहे, इस्मुहु अहमद, सुभान अल्लाह, जंहिंजो नालो अहमद हूंदो। ईसा ख़ुशख़बरी पियो ॾिए, छो त ईसा जे इंजील में मुस्तफ़ा जी तारीफ़ लिखियल हुई। इंजील जो पुराणो नुस्ख़ो, हाणे त तारीफ़ थी वई, तब्दील थी वई, इंजील जो पुराणो नुस्ख़ो जेको इंजील बरनबास सॾिबो आहे, उन में अञा ताईं बि इहा आयत लिखियल आहे। हज़रत ईसा थो चवे त उहो आख़िरी फार खलीद ईंदो, उहो आख़िरी रसूल ईंदो, जे मुंहिंजे वक़्त में उहो हबीब अची वञे, उन जी जुदी सिधी करण मां पंहिंजे लाइ फ़ख़ुर सम्झंदुसि। केरु थो चवे? ईसा रूहुल्लाह।
चो केर तो चवे ईसा रूहुल्लाह। त मां उन हबीब जी जुती सिधी करण पंहिंजे लाइ फख्र महसूस कंदुसि। मिठा कुरान तो फरमाए त मुस्तफा जी वाखाण मकतूबन इंदहुम फि तौरात वल इंजील। तौरात में नबी जी वाखाण, इंजील में नबी जी वाखाण। मुंहिंजा मालिक भला एॾे शान वारो नबी जो हिन जेकमाबाद वारनि खे ॾिनई, एडी अज़मत वारो रसूल, एडे शान वारो पैगंबर इन उम्मत के ॾिनुई। हबीब मक़सद कहिड़ो इन महबूब जे आमद जो, मोकिलण जो मक़सद कहिड़ो? रब तो फरमाए त यअमुरुहुम बिल मअरूफ। मुंहिंजो हबीब नेकियुनि जो हुकुम ॾियण, छाजो नेकियूं सेखारण आयो, चङा कम सेखारण आयो। वयनहाहुम अनिल मुनकर, ऐं रोकण आयो आहे बुरनि कमनि, गंदा कम, नाशाइस्ता कम, बुरा कम, उन्हनि खां मुस्तफा रोकण आयो आहे, सुठा कम सेखारण आयो। वयुहिल्लु लहुमुत तय्यिबात, जेके पाक शयूं आहिनि उहे हलाल करण आयो। वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस, जेके खबीस शयूं, गंदियूं शयूं, बुरियूं शयूं, नुक़सानकार शयूं उहे हराम करण आयो। सुठियूं शयूं हलाल बनाइण आयो, ख़राब शयूं हराम करण आयो। मूं नबी खे मोकिलियो इन उनजे मक़ासद मां इहो बि मक़सद आहे। हबीब जे आमद जे मक़ासद मां हिकु मक़सद इहो बि आहे त नापाक शयूं पंहिंजी उम्मत ते हराम करण आयो आहे ऐं पाकीज़ शयूं हलाल करण आयो। सुभान अल्लाह। पुट ज़मीन मां जेके बि शयूं उभरनि थियूं, फुटनि थियूं, ज़मीन मां असांजो खाधो पीतो सभु ॻाल्हायो। तव्हां चओ असां गोश्त था खाऊं, मच्छी था खाऊं, पर इहे बि जे गाह ज़मीन मां न थिए त इहो घोड़ो किथां थिए, गऊं किथां थिए, मेर बकरी, सभु शयूं ज़मीन मां उभरनि थियूं, फुटनि थियूं, जंहिंते जियापो आहे। ज़िंदगी जो दारो मदार इंसानी ज़िंदगी, जानवरनि जी ज़िंदगी, हयातयात जेका बि आहे उनजो दारो मदार उभरण वारियुनि शयुनि तां आहे। हाणे मदीने वारे साईं क़ुरान जो फरमाए त पाक शयूं हलाल करण आयो आहे ऐं पलीत शयूं हराम करण आयो आहे। सोहणे नबी फरमायो उम्मत खे ऐलान हिकिड़ो जुमिलो आहे महबूब, तवज्जो कयो तो अर्ज़ कयां, हुज़ूर जो हिकिड़ो जुमिलो आहे। साईं फरमाइनि था ज़मीन मां उभरण वारियूं हड़ई शयूं हलाल थो कयां, बस जंहिंमें ॿ इल्लतूं हुजनि उहे तव्हां ते हराम आहिनि, सुम ऐं सुकर। सुम जी माना ज़हर, जन शयुनि में ज़हर आहे, जन शयुनि में नशो आहे। इहे ॿई शयूं तव्हां ते हराम। ज़मीन तां उभरंदड़ बाक़ी शयूं हड़ई तव्हां ते हराम। ज़मीन मज़ा कणक, छारियूं, चांवर, दालियूं, बसर, गोगड़ू, टमाटा, पटाटा सभई ज़मीन मां, सभु हलाल। का बि शइ तव्हां ते हराम न आहे, हर शयूं हलाल। हा, जंहिं शइ में नशो हुजे हराम आहे, जंहिं शइ में ॻाल्हायो नशो हुजे हराम आहे, जंहिं शइ में ज़हर जो असर हुजे हराम आहे। जेका ज़हरीली शइ आहे इहा हराम आहे। जेका ज़हरीली शइ ऐं नशीली शइ, इहे ॿई शयूं मदीने वारे फरमाए तव्हां ते हराम। हज़ारे शयूं थियूं हर इन ज़मीन मज़ा ॼमनि, हड़ई हलाल, पर भंग बि ज़मीन मां जी। तमाकू
हाणे इन तमाक में जदीद साइंसदाननि तहक़ीक़ कई आहे त इन तमाक जे अंदरि हिकिड़ो ज़हर जो क़िस्म आहे, अंग्रेज़ी में चइबो आहे निकोटिन। निकोटिन हिकिड़ो ज़हर आहे, इहो तमाक जे बूटे में समायल आहे। जेकॾहिं तमाक जो पत्तो घणो खाइजे, खाईंदो वञे मुसलसल इस्तेमाल करे, या उनखे धुएं जी सूरत में या उनखे चबाइण जी सूरत में, त इहो निकोटिन जो ज़हर उनजे अंदर में जमा थींदो वेंदो। थी सघे थो इहो असर उनजे फिफड़नि ते जमा थिए त फिफड़नि जो कैंसर थी सघे थो। इहो असर उनजे दिल ते थिए त हार्ट अटैक थी सघे थो। इहो ज़हर निकोटिन जो उनजे जिगर ते असर करे त चेहरे जी बीमारी, साई हेपाटाइटिस, जंहिंखे कांगड़ था चओ, जंहिंखे कारी साई था चओ, इहा बि थी सघे थी निकोटिन जे ज़हर मज़ा। मिठा हाणे जेको तमाकू आहे, तमाक इन में ज़ाहिर थियो त ज़हर जो असर आहे, त पोइ तमाक मुस्तफ़ा जो हर्रिम अलैहिमुल ख़बाइस, ख़बीस शयूं मुस्तफ़ा हराम करण आयो। इन आयत जे तहत हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह पूरो किताब लिखियो आहे त तमाक जो इस्तेमाल हराम आहे। चओ तमाक जो इस्तेमाल, तमाक जो इस्तेमाल। सिगरेट में छा पवंदो आहे जी? भुंगरी में, सुल्फी में, बीड़ी में, हुक्के में, चिल्म में, मैनपुड़ी, पूरो मुकम्मल किताब लिखियो दस तमाक हराम आहे। ऐं मदीने वारे साईं फरमाइनि हराम शयूं मां तव्हां ते हराम करण आयो आहे। ख़राब ख़बीस शयूं उहे तव्हां ते हराम आहे। पुट इस्लाम में जेको हलाल ऐं हराम जो तसव्वुर आहे, उन में बुनियादी शइ इहा आहे, जेके शयूं इंसाननि जे जिंदगी जे लाइ, इज्जत जे लाइ, माल जे लाइ, जान जे लाइ फ़ाइदे वारियूं आहिनि, उहे हड़ई हलाल। जेके शयूं माण्हुनि जे इज्जत जे लाइ नुक़सान, माल जो नुक़सान, जान जो नुक़सान, ईमान जो नुक़सान, माल जो नुक़सान, पैसे जो नुक़सान, इन्हनि शयुनि खे मदीने वारे हराम कयो आहे। जेके शयूं हराम आहिनि उन्हनि में फ़ाइदो न आहे, जेके शयूं हलाल आहिनि उन्हनि में असांजे लाइ फ़ाइदा ई फ़ाइदा, नफ़ा ई नफ़ा। सुभान अल्लाह। खाधे जूं 1000 शयूं आहिनि, हलाल आहिनि। तव्हां अंगूर खाओ, इंजीर खाओ, ज़ैतून खाओ, नारगियूं खाओ, ॾाढ़ूं खाओ, नाशपतियूं खाओ, नारगियूं खाओ। आप तो पानी कोन थो करे जी। हड़ई तव्हांजे लाइ हलाल आहिनि, पर भंग न पियो, ॾोॾी न पियो, चर्स न इस्तेमाल कयो, हीरोइन न इस्तेमाल कयो, ये हराम आहिनि। इन्हनि मां जान जो नुक़सान, माल जो नुक़सान, पैसे जो नुक़सान, इज्जत जो नुक़सान, जन शयुनि में नुक़सान आहे। मदीने वारे इन्हनि खे हराम करार ॾिनो। जन शयुनि में फ़ाइदो आहे, मुस्तफ़ा उन्हनि खे उम्मत जे लाइ हलाल। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हराम छो हराम आहे? उन में अकुल जो नुक़सान आहे, उन में जान जो नुक़सान आहे, माल जो नुक़सान आहे, इज्जत जो नुक़सान आहे, सिहत जो नुक़सान आहे। उन जे करे उहा शइ हराम आहे। पर जेका शइ हलाल आहे उन में जान जो फ़ाइदो आहे, ईमान जो फ़ाइदो आहे, सिहत जो फ़ाइदो आहे, तव्हांजे बच्चन जो फ़ाइदो आहे। अंग्रेज हिकिड़ो डॉक्टर आहे, उन लिखियो आहे त जिते को सिगरेट थो पिए उन जे 3 मीटर चौधारी, 3 मीटर
हेॾे 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 जिते सिगरेट पीजे थो 3 मीटरनि ताईं दूहो वञे थो, उन दूहे जी जेका बू वञे थी, इन 3 मीटरनि जे अंदर में अगरि को नंढो स्थंज पिया को ॿार सुतल हुजे, इन दूहे जो असर जेॾीमहिल ॿारड़ो साह खणंदो, इहो दूहो उन ॿारड़े जे फिफड़नि में दाख़िल थींदो, उन खे फिफड़नि जी साह जी बीमारी थींदी। इहो नंढपण में ई ॿारड़ो बीमार थी पवंदो। जीअं जीअं वॾो थींदो तीअं तीअं इन जी बीमारी वधंदी वेंदी। सिगरेट पी तूं ऐं लोड़े तुंहिंजो मासूम बच्चो, उन बच्चे तुंहिंजो ॾोह कयो। मां बाप वारा मूंखे जवाब ॾे, इन थञ पिया त बचे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो तूं सिगरेट जा कश हणी पंहिंजे बच्चे खे बीमार करी, उनखे कैंसर जो मरीज़ बणाई, उनखे लादवा बीमारियुनि में इस्तेमाल करी। मिठाइयो अकुल नाहे या दानाई नाहे, इन में बच्चे जो नुक़सान, माल जो नुक़सान। हिकिड़ो पैकेट घणे थो मिले? साईं फरमाइनि था 600 में भी मिले थे। भला हल्के में हल्को बि 2800 बधो तो महीने जा घणा थी विया? वापारी थोरो हिसाब कयो तकड़ा। 7,500 महीने जा, वरी साल में 12 महीना 7,500 हिकिड़े महीने जा, त 12 महीननि जा घणा थिया? वरी 5 साल पीए, 8 साल पीए, ॻाल्हि वञी लखनि करोड़नि ताईं पहुती। मिठा हलाल पैसा हराम बणाई, बीमारी में ख़र्च करी। तूं मुठ ते हिते झले वरी हीअं चपटी वॼे। हिकिड़ा वरी वात मां सिगरेट जो कश वणी, तूं हो वरी नक मां कढंदा। पैसो फूक तमाशा ॾिस। हाणे हीअं कर, इहो कश हणी कोई अछो कपिड़ो आहे न, इनखे थोरो पुसाए पोइ इहो धूओ इन ॾियण, हीअं फूकण। हिकिड़ी फूक, 2 फूकूं, 3 फूकुनि खां पोइ इहो अछो कपिड़ो कारो थी वेंदो, काराटिजी वेंदो। 3 फूकुनि सां तुंहिंजो अछो कपिड़ो कारो। पर रोज़ानो 500 फूकूं जेके अंदर में थो हणी, इन अंदर जो हाल छा थींदो? इहा चिल मां न हुको, इन जो जेको नड़ आहे, इन नड़ खे केॾी महिल खोले ॾिसो न, इन जे अंदर में कारी खिर ॼमी वेंदी आहे। खिर तह ॼमी वेंदा आहिनि। इन नड़ जे अंदर केॾी काराण थी ॼमी वञे। इहो दूहो जॾहिं तुंहिंजे अंदर में वेंदो, तुंहिंजे अंदर जो कहिड़ो हाल थींदो? क़ुरान थो फरमाए, वयो हर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, मुंहिंजो नबी तव्हां ते ख़बीस शयूं हराम करण आयो आहे। हाणे विस मदीना मुनव्वरा में वाशरूम में वञा पियो, उते इहे लहबो आहे न, हेठि ॾाकण सां ईअं साम्हूं बोर्ड लॻल हुयो, उन ते सिगरेट छापियल हो, उन ते वरी हीअं गिलास ॾिनल हो ऐं हेॾो लिखियल हो त वयो हर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, मुंहिंजो नबी तव्हां ते ख़बीस शयूं हराम करण आयो आहे। हेठो लिखियो पियो वदुखानु ख़बीसुन, ऐं दूहो बि ख़बीस शइ आहे, दूहो बि नापाक गंदी शइ आहे। मुंहिंजो नबी इहा गंदी शइ तव्हां ते हराम करण आयो आहे। पोइ जंहिंखे सिगरेटनि जी आदत आहे न, अॼु महिरबानी करे ॿाहूं थो ॿुधायो, छॾियो सिगरेटनि जी पुछा। नथा छॾे सघो, फोटा खणी अचो, मां तव्हांखे पढ़ी थो ॾियां मुफ़्त में, पैसा बि न वठंदो साहब, मुफ़्त में पढ़ी। इंशाअल्लाह दूहे जी तव्हांखे धप बि न वणंदी। नाहे फ़ाइदो हिन में, ख़बीस शइ आहे। इन खां पाण खे बचो, पाण खे बचायो, पंहिंजे बच्चनि खे बचायो, पंहिंजे दोस्तनि खे बचायो। हाणे हिकिड़ो चङो भलो बीड़ी पीए ई कोन, अरे हे पी त टोटो ॾींदुसि, हाणे पी त ॾिस यारू, है त पी ॾिस, मज़ो त वठी ॾिस, पैसा त कोन थो वठां। हिकिड़ो भेरो, 2 भेरा, 3 भेरा, आख़िर हुनखे हेराए विझो।
चंगा भला माण्हू बुरी संगत जे करे बुरी यारी जे करे उहे चंगा भला माण्हू बुराइयुनि में मुब्तला थी विया चओ ये बुरियूं आदतूं मुंहिंजे नबी हराम करार ॾिनियूं सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो खाधे पीते जे शयुनि में ॿ शयूं न खाओ न पियो न इस्तेमाल कयो जंहिंमें शराब हुजे या नशो हुजे या जंहिंमें ज़हर जो असर हुजे इहे ॿ शयूं खाधे पीते में तव्हां ते हराम आहिनि सॼी दुनिया पई अथव खाओ पियो कुलू वशरबू वला तुसरिफू खाओ ऐं पियो पर अजायो ख़र्च न कजो हीअं सुभाणे जेकमाबाद जे घिटीअ मां घुमजे त नालीअ जे मथां चांवर हारिया पिया आहिनि सुकदासी चांवर खुश्का ज़रदा हारिया पिया आहिनि अहिड़ा चांवर अहिड़ो कोड़ जेको ईद ते बि ग़रीब नथा खाइनि हे कटर में उछलाए थो छॾे कुझु शर्म अचे थो तोखे कुझु हया अचे थो खाधे जी शइ पीअण जी शइ उहा क़ीमती शइ के ग़रीब खे नथो ॾी पाड़े में तुंहिंजे को मिसकीन आहे को ग़रीब आहे को ॾुकड़ियल आहे उन खे ॾफो नथो ॾी उन खे मानी गिरह नथो खाराई साईं फरमायो जेको कंहिंखे गिरह मानी जो खाराए कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उमरतिन मक़बूल खे मानी खाराई गिरह जे एवज़ में रब तोखे हज मबरूर उम्र मक़बूल जो सवाब ॾींदो हिकिड़ी प्लेट में 15-20 गिरह त हुजण खपनि करे आज़माइजो त हिकिड़ी प्लेट में चांवरनि जा घणा गिरह था पवनि जे हिकिड़ी प्लेट मौली साहब जी पारत थई पेशमाम जी पारत थई भांगे जी पारत थई हे वीचारा पंहिंजा घर छॾियूं तव्हांजे मस्जिद खे आबाद कयूं इन्हनि आलमनि जी इज़त कयो पंहिंजी पगार घणी आहे 50,000 साईं 70,000 पूरी नथी पए ऐं मौलवी खे घणो था ॾियो 10,000 12,000 मौलवी जा बच्चा नांग त न आहिनि मिटी खाईंदा उन्हनि जा ख़र्च आहिनि न शादियूं गमियूं औलाद अयाल मौलवी जो बि त आहे न मदरसे में पढ़ाए थो तव्हांजे बच्चनि खे क़ुर थो पढ़ाए तव्हांजे औलाद खे दीन थो पढ़ाए इन्हनि आलमनि जी इज़त कयो उन्हनि जी सुठी पघार मुक़ररु कयो भलो खाधो घर में ठाहियो हारियो न विञायो न गटरनि में न उछलायो हाणे अॼुकल्ह त माशा टूंगा आहे डूंगे में जा कटी जेतिरी ज़रूरत आहे ओतिरो खाधो खाओ बाक़ी डूंगे में जेको पियो आहे इहो त ओभर बि न आहे न इनखे छो था उछलायो छो था ज़ायो कयो इहो ज़ायो करणु क़ुर फरमाए थो इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइरो आहिनि तव्हां ज़बान सां चओ अजाए ख़र्च करण वारा वरी वरी चओ मुंहिंजी ॻाल्हि नाहे क़ुर जी ॻाल्हि आहे क़ुर फरमाए थो अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि तव्हांखे अंदाज़ो आहे न घर जा 5 भाती आयो 8 आयो 10 आयो अलाह वधाए भली 100 भाती थियो पर मानी एतिरी ठाहियो जेतिरी ज़रूरत आहे जे वधी वञे हारियो न उछलायो न के ग़रीब जे पेट में पइजी वञे रब तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाब लिखी छॾींदो के गरीब के खारा के मिस्कीन के प्यार के उन्यारे जी संभाल वो युतीमून तआम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा पंहिंजी ज़रूरत जे हूंदे बि ग़रीबन मिस्कीनन यतीमन खे मानी खाराइनि था या अल्लाह जे महबूब मक़बूल बानन जी निशानी इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे हसनैन करीमैन हिकु दफ़े नाचाक थी
इमाम हसन नाचाक इमाम हुसैन नाचाक थी पिया खातूने अतहर ऐं मौला अली बिन्नी बास पासी त बचड़ा चंगा भला थींदा त नफली 3 रोजा रखंदासीं बास पासियों बास जा 3 रोजा नसर पासियों अल्लाह कयो त शहजादा चंगा भला थी विया पास मुताबिक मौला अली भी रोजो रखियो खातूने अतहर साइण भी रोजो रखियो जेडी मल रोजे जी अफ्तारी जो वक्त थियो नबी जो पाक घराणो खाते जी का घणी शे न हुई खजूर जूं गड़ियों हुयूं कुछ जवन जी मानी जा टुकड़ा हुया जेडी मल अॻियों रखिया ऐं बांग जो इंतजार हुयो बांग अचे त रोज़ो अवतार कयूं दरवाजे ते सट थियो मां मिस्कीन आहियां मोहम्मद करीम जे बच्चन जे दर ते आयो आहियां मां मिस्कीन आहियां भुख लगी आ मौला अली साइण दे ॾिठो पाक दामन अली ने निहायो हिक ॿिए में चयूं अॼु बुखारा पानी पी रोज़ो खोलींदासीं पर मिस्कीन खे दर तां खाली न मोटाईंदासीं वरी ॿियो ॾिहाड़ो नफली रोज़ो रखियो रोज़े अफ्तारी जो टेम थियो फक्रे खान वादे मुस्तफा इख्तियारी हो इज़्तिरारी न हो मजबूरी जे करे न हो त खुद इख्तियार कयो हुयो सिर्फ चंद खजूर जूं गड़ियूं थोड़ी का खाधे जी शइ हुई दर ते सट थियो मां असीर आहियां अल्लाह वास्ते नबी जे घराणे वटां खैरात मिले खातूने अतहर चयो पंहिंजे घोट अलीअ खे अॼु असां पाणी पी गुज़ारो कंदासीं पर ग़रीब खे दर तां खाली न मोटाईंदासीं ॿियो ॾींहुं बि ईअं ई गुज़री वियो वरी टियों रोज़ो बास जो खोलण जो टाइम थियो वरी दरवाज़े ते सदा आई मां यतीम आहियां अल्लाह वास्ते खैरात मिले उहा खाधे जी शइ उन यतीम जे हवाले करे पाण पाणी पी छॾियूं मुंहिंजे महबूब जे पाक घराणे उम्मत खे सबक सेखारियो वयुतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा अज तो वटि साहिल थो अचे त मुंहुं चिपो थो करी शिकिल ख़राब थो करी मुंहुं परते फेराए थो छॾी मिठा ईअं न अल्लाह ॾिनो आहे माल रब जो आहे दौलत रब जी आहे तूं चवी थो मुंहिंजो माल आहे हदीस कुदसी आहे साईं फरमाइनि था अल्लाह तो फरमाए अल माल माली वल अग़निया बुखलाई माल माल चई थो मुंहिंजो माल यो माल अल्लाह जो माल आहे जेके मालदार आहिनि इहे अल्लाह जे तरफ़ां वकील आहिनि इन्हनि खे हुकुम आहे पाण खाओ अल्लाह जे ग़रीब मिस्कीन माण्हुनि ते ख़र्च कयो फमन बखिल मिन बुखलाई अला अयाली अज़क्तहु वबाली फला उबाली जेके मालदार मुझे मिस्कीनन ते रहम न कंदा उन्हनि जी संभाल न लहंदा मां रब उन्हनि खे पंहिंजो अज़ाब चखाईंदुसि मूंखे कंहिंजी परवाह न कान्हे गरीब के 5 रुपया ॾियण ॾुखिया था लॻनि फज़ूल ख़र्ची ऐशन ते ज़िनाउनि में चोरियुनि में जुआ जो कवाली जुआ जो हराम आहे ब्याज जो हराम आहे माली मामलात जे अंदरि वापार कयो हलाल आहे ब्याज जो हराम आहे थकिजी पिया आहियो चवंदो सां सच चवंदो सां ईंदड़ साल मूंखे न घुराइजो वो मिठा क़ुरान फरमाए थो त तव्हांजे लाइ
मूं रब हराम कयो आ व्याज खे, हलाल कयो आ वापार खे। الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس ذلك بأنهم قالوا إنما البيع مثل الربا وأحل الله البيع وحرم الربا. माण्हू चवंदा जीअं व्याज आहे तीअं वापार व्याज मिली ॻाल्हि साॻी आहे, ॻाल्हि साॻी कोन्हे। ये अटकल बाजू न कर जेको वापार वारा जहिड़ो व्याज तहिड़ो वापार पंहिंजो वापार वरी नालो मटाईंदा वाधी सूद इंट्रेस्ट नाला मटाईंदा। रब तो फरमाए त ॿुधो अहल्लल्लाहुल बैय व हर्रमर रिबा, अल्लाह ताला हलाल कयो आ वापार खे, हराम कयो आ व्याज खे। व्याज वठण, व्याज खाइण, व्याज पीअण, व्याज जी शाहिदी ॾियण, व्याज लिखण, व्याज पढ़ण, व्याज जे मथां वापार बनाइण, इहे सभु हराम आहिनि। सभिनी ते अल्लाह जी लानत आहे। हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए जेकमाबाद वारा तवजह कजा, हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए, हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए एॾो ॾोहो आहे जीअं कापे जे अंदर वञी पंहिंजी चीचल माउ सां ज़िना करे। अॼु माण्हू गुनाह नथा सम्झनि, अॻे वाणिया व्याज खाईंदा, हाणे चङा भला सुवारियूं बि वॾियूं मुसलमान बि तस्बीह हथ में अल्लाहुम्मा सल्ले कम पियो हले। मुसलमान सदाए व्याज वठे, रिश्वत वठे, रिश्वत वठी पैसा गॾु करे बंगलो ठाहे मथां लिखंदो हाज़ा मिन फज़ल रब्बी। वडेरा साहब मूंखे बि ख़बर आहे, ऑफिसर साहब जेको इहो फज़ल रब्बी तो गॾु कयो आहे न, मर्द ख़बर पवे, मर्द ख़बर पवे। मिठा साईं फरमायो लअनल्लाहु राशी वल मुर्तशी वराइश बैनहुमा। रिश्वत ॾींदड़ ते अल्लाह जी लानत आहे, रिश्वत वठंदड़ ते अल्लाह जी लानत आहे, रिश्वत जी दलाली करण वारो। हाणे पुलिस वारो सूबेदार पाण त कोन वठंदो न, विच में वरी एजेंट दलाल कम ठाहिण वारो कागज़ रखीस न क्यों बाबा पंहिंजो फाइल खे टंकूं थींदियूं त चुरंदियूं न, टंकूं लॻाईस न, टंकूं माना हाणे रिश्वत घुरंदो न, अबा ॾिनो पुट छुटे जो। इहो कोड वर्ड आहे, ॾिनो पुट छुटे जो कोड वर्ड आहे, माना पैसा ॾे त तुंहिंजो फाइल निकिरे न। ओ मिठा ओ मुझाता व्याज हराम आहे, रिश्वत हराम आहे, वापार हलाल आहे। नौकरी कर, सही ड्यूटी कर, सही तरह सां पूरी ड्यूटी ॾे, जेतिरनि कलाकनि जी पघार थो वठी। हाणे मास्टर साहब ईंदो, क्लार्क ऐं मास्टर टिनी जी पाण में लह विचड़ हूंदी, हफ़्ते में वञी सॼे हफ़्ते जूं सयूं करे ईंदा। हाणे हुकूमत ठाहियो आहे बायोमेट्रिक अंगूठा ॾेखारियो, ते अंगूठा हथ जा ठाही वेठा आहिनि। पाकिस्तानियुनि खे हवा ख़ुशि करे जुगाड़ जा त कारीगर आहिनि। ओ मिठा दुनिया वारनि खे धोखो ॾींदे, माण्हुनि खे धोखो ॾींदे, पर मुंहिंजो वाहिदुल क़हार रब ॾिसण वारो कंहिंसां ज़ुल्म कई, कंहिंजा हक़ खाधई, कंहिंसां नाजाइज़ी कई, कंहिंसां नाइंसाफ़ी कई, अल्लाह ॾिसण वारो आहे, समीउम बसीरा, अला यअलमु मन ख़लक़ व हुवल लतीफ़ुल ख़बीर।
छा उनखे न ॼाणंदो जेके पाण पैदा कयो अथई? उहो ई बाख़बर आहे, उहो ई अलीम आहे, ॼाणण वारो आहे, ख़बर वारो आहे। उहो रब ॾिसे थो। अटकलूं न कर, हलाल खाओ, हराम खां पाण खे बचाए। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, इन्नल्लाह तय्यबुन वला यक़बलु इल्ला तय्यबा। अल्लाह पाण बि पाक आहे ऐं उहे शयूं क़बूल कंदो आहे जेके पाक शयूं। इन्नल्लाह अमरल मोमिनीन बिमा अमर बिहिल मुरसलीन। अल्लाह मोमिनन खे उन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो आहे जे ॻाल्हि जो पंहिंजे रसूलनि नबीअनि खे हुकुम ॾिनो। हुयईं पैगंबरनि खे रब हुकुम ॾिनो त ए या अय्युहर रसूल कुलू मिन तय्यबात वअमलू सालिहा। ए मुंहिंजा रसूलो, ए मुंहिंजा पैगंबरो, पाकीज़ शयूं हलाल तय्यब शयूं खाओ, पोइ सालिह अमल कयो। इहो नबीअनि खे हुकुम ॾिनई। वरी नबीअनि जे पैरोकारनि खे, उम्मतुनि खे बि ईअं ई हुकुम ॾिनई जेको मुस्तफा करीम पंहिंजे जेकमाबाद वारे गुलामनि खे हुकुम ॾिनो आहे। साईं फरमाईंदा जेको हलाल कम करे तकारी थो खणे, दुकान लाथई, ॿियो लाथई, टियों लाथई, न वञो हलियो वियो। हाणे वरी उहे थान वेड़े वरी साॻी जाइ खपो आहे न, सौदो न वरितई। इन उथ वेह में दुकानदार थकिजी पियो। ईअं आहे जीअं मुजाहिद। इहो इन दुकानदार जो अजुर आहे, इहो इन तकारी खणण वारे जो अजुर आहे। साईं फरमाए त हलाल कमाए, मेहनत करे, थकिजी पियो, थकल अचे लेटियो, ओ चिंघे थो, चिंघण सम्झो था न, थक जे करे दाह थो करे। साईं फरमायो इहो इन जे दाह करण बि तस्बीह आहे, इन जी थकावट जो बि अजुर आहे। इनखे उन मुजाहिद जो सवाब थो मिले जेको ॾींहं जो जिहाद करे, राति जो वरी सॼी राति नफ़िल पढ़े, इबादत करे, जेको सवाब इनखे मिलंदो इहो उन महिनत मज़ूरी करण वारे खे भी रब अजुर ॾींदो। सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा असां बि वेठा, हिकिड़ो माण्हू ॾंटो मोटो मवाड़ ताज़ो तवानो लठ हथ में बकरियूं कयूं पियो वञे, बकरियूं चारींदो। असां बि हुनखे ॾिठो, हल वाह हिन जी जवानी, वाह हिन जी ताक़त, वाह हिन जो कद काठ, हाउ जे जंग ते हले हा, जिहाद ते हले हा, बकरियूं थो चार। असां बि पाण में पिया ॻाल्हि कनि, होॾे त ॾिस बकरियूं धनार, हाउ जे हिन जो जिस्म ताक़त जवानी हैबत हशमत, हाउ जे जिहाद करे हा, हाउ जे जंग ते हले हा। हिननि असाबनि जी ॻाल्हि ॿोल हले पई त मदीने वारो साईं साईं फरमाए छा पे चयो? या रसूल अल्लाह, नौजवान ॾिठोसीं धनार हो, बकरियूं पियो चारे, असां हीअं पे चयो। साईं फरमायो त ॿुधो, मतां इने जो कुराड़ो पीउ मां हुजनि, बकरियूं चारे, हलाल कमाए, पंहिंजे अबे अमड़ खे तो खाराए, इहो बि अल्लाह जे रस्ते में जिहाद करे रहियो आहे। मतां इन जी शादी शुदा घर वारी अथसि, मतां इन जा नंढड़ा बचड़ा आहिनि, इहो कमाए, बकरियूं चारे, 5 रुपया कमाए, साल खे हलाल खाराए, बच्चन खे हलाल खाराए, इहो बि अल्लाह जे रस्ते में जिहाद करे रहियो आहे। न
पीउ अथस न मां अथस न ज़ाल अथस न बच्चा अथस पंहिंजो थल्लो सिर अथस पर चवे थो कंहिंखां पिनंदुसि न घुर न कंदुसि कंहिंखां हराम चोरी ज़ोरी ज़िना बुराई न कंदुसि हलाल कमाए हलाल खाईंदुसि साईं फरमायो पंहिंजे सिर खे हलाल खाराइण जे लाइ जे ॿकरियुनि जो धण थो चारे इहो बि अल्लाह जे रस्ते में जिहाद करे रहियो आहे वॾा हलाल कमाइण जे लाइ घर खां निकितो कंहिं ॿिए मुल्क में हलियो वियो मिसाल तो जेठमाबाद जा खोड़ मूड़ी ठाहियल मदीने शरीफ़ खजूर वॾा खपा आहिनि के दुकान के पानी था भरनि हितों बच्चन जे लाइ हलाल रोज़ी कमाइण जे लाइ निकितो साईं फरमाए जेसी ताईं मोटी पंहिंजे घर नथो अचे तेसी ताईं मलाइकुनि जो राति ॾींहुं अजुर ऐं सवाब वेठा लिखनि पर तवजो चाहींदुसि घर खां निकितो हलाल कमाइण जे लाइ घर खां निकितो पोइ रस्ते में या उते जिते कमाए तो को हादसो थी वेचारो मरी वियो परदेस में मरी वियो हो हलाल कमाइण जे लाइ परदेस में मरी वियो रब फरमाईंदो जिते वफ़ात कई अथसि जिते घर अथसि या ज़मीन मापियो घणा मेल थींदा घणा किलोमीटर थींदा मलाइक चवंदा मौला 500 मेल परे वियो हो रब फरमाईंदो हाणे 500 मेल जन्नत जी जागीर लेके थो ॾियां 1000 मेल परे वियो हाणे तो 7 समुंड पार माण्हू वेठा आहिनि ओवरसीज़ माना समुंडनि जे परियां समुंड पार जेके वीचारा परदेस में वञनि था हलाल कमाइण जे लाइ बच्चनि खे हलाल खाराइण जे लाइ ये न तो उते वञी कुदत कनि अॼु हिकिड़ी वीडियो ॾिठी अथव बैतुल्लाह शरीफ़ में कमु था कनि तुंहिंजूं क़ीमती शयूं हिते बचियूं अथनि हिते मथों कमीज़ वर्दी पातल आहे हिते अंदरि उहे शयूं हुनजी फोटो कढी वरी सऊदी गवर्नमेंट रखियो आहे हे तव्हांजा लक्षण हराम न खा जिते कम करी जंहिंजो कम करी उन सां सचो थी उन सां टकाई न कर ॿियाई न कर हलाल खा बच्चनि खे हलाल खाराए इहा बि तुंहिंजी इबादत आहे इन जो रब वटा जुड़ा हलाल खाओ हलाल पायो खुदा जी रहमत हलाल में हराम खा खुद बचो बचायो खुद वॾी नहूसत हराम में हलाल खाधो हलाल पीतो सुकून ज़हनी करार आहे हिते बि राहत हुते बि जन्नत इहा सादत हलाल में निकाह हलाल ज़िना हराम जिनसी ताल्लुक जिनसी ख्वाहिश पूरी करना वाहिद ज़रियो आहे हलाल निकाह कर जंहिं औरत तोखे दिल में पसंद अचे उन सां निकाह कर हिकिड़ीअ मज़ा तुंहिंजी ज़रूरत पूरी नथी थिए फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबाअ हिकिड़ी न पूरी थिए त 2 पढ़ण जो 3 पढ़ण जो 4 पढ़ण जो चैन ताईं मर्द खे इजाज़त आहे वइन खिफ्तुम अल्लाह तादिलू वाहिदा जे डिॼो था त अदुल न करे सघंदा हिकिड़ी गंज अथव मस्जिद हराम शरीफ़ में वेठा हुजूं हिकिड़े माण्हू चयोसि मां अॼु गिलाफ खे हथ जी दुआ घुरो आहे मुंहिंजा मौला मूंखे नई साल मिला 0 मीटर ॿिए वरी चयोसि
भाई मां खिलाफन में हथ जी दुआ घुरी आ अल्लाह जी जेका आहे तई घुरा पाण मुझो फकीर पटे नहीं अची आहे हिकड़ी पर चैन जड़ी आ हलाए सघो जिस्मानी ताकत अथव माली ताकत अथव अदुल करे सघो इंसाफ करे सघो बराबरी करे सघो पढ़ण जो टे पढ़ण जो चैन ताईं इजाज़त आहे वइन खिफ्तुम अल्लाह तादिलू फवाहिदा जे समझो त अदुल न करे सघंदो त पोइ हिकड़ी काफ़ी आहे बस ॿियो तरीक़ो न इख्तियार कयो जिनसी ख्वाहिश के पूरे करण जे लाइ ॿियो तरीक़ो न अपनायो ज़िना हराम आहे पराई औरत ॾे वञण हराम आहे ॾिसण हराम आहे छुहण हराम आहे मदीने वारे साईं फरमा वफ़ी बुधा अहदुकुम अजरा तव्हांजे घर वारीअ में बि तव्हांजे लाइ अजुर साहब जो आयाती आजुना शहवतहू बलना दिया अजर या रसूल अल्लाह असाब जी खुशी पूरी के महीने में अजर मिलंदो साईं फरमाया खुशी भला के बाहर पूरी कयो गुनाह थींदो या न यानी जिना कयो तो गुनाह थींदो या न असाब जो सी जिना गुनाह वा पाण फरमाए जे धारी औरत में वनी पंहिंजी जिनसी ख्वाहिश हासिल कयो था त हराम आ गुनाह हुआ पर पंहिंजी घर वारी ॾे अचो त उन में तव्हांजे अजर ई सवाब हीअं घर वारी खे ॾिसे कि मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजी लॼ आहे ज़ाल मुड़ुस खे ॾिसे मुड़ुस ज़ाल खे ॾिसे वरी खिलनि था वरी हीअं हथ हथ में मिलाइनि था साईं हीअं हथ में मिलाइनि था ज़ाल मुड़ुस ॾिसी हथ हथ में मिलाए मुड़कनि था हिक ॿिए खे ॾिसी खिलनि था त अलाह बि ॾिसी ऐं खिले हदीस जा लफ़्ज़ आहिनि यद हथ अलाह ताला टहर ॾेई खिले फरमायो ॾिसो कीअं मूं इन्हनि खे हिलाल करे ॾिनो आहे ज़ाल मुड़ुस हिक ॿिए सां कीअं कुर्ब ऐं मोहबत था कनि हे मलाइको तव्हां शायदि थियो इन ज़ाल मुड़ुस ॿिन्ही खे मुड़ब बख़्शिश कॾहिं त तव्हां वेचारी सां थोरो मिलाईंदा कयो हा कॾहिं हुनखे ॾिसी खिलिया आहियो गिरह ठाहे घर वारी खे खारायो त ॿिनि नज़रनि जो सवाबु वो तकरीर तो करे अवा घर वारी के गिरो खारायो तो ॿिनि नफ़रनि जो हिकिड़ो माण्हू बरो थी बीठो थी ज़ालूं हुजनि हिननि जिनियुनि खे गिरो बाबा ज़ालूं हिलता जूं न हज़रत साईं सैयद तय्यब शाह के असीं खुशामदीद चऊं था भली करे आया साईं भली करे आया सैयद अब्दुर रहमान शाह जीलानी साईं वारनि खे खुशामदीद वेरो जमात वेरो नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो मुझे आका हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रजी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे मुझे महबूब मदीने वाले साईं जी दरबार हिकिड़ो शख्स आयो अर्ज़ो करे या रसूल अल्लाह उदुल्लाह ऐं यजअलनी मुस्तजाब दअवा या रसूल अल्लाह मूंखे को दस ॾियो त मां मुस्तजाब दावात थी वञा जॾहिं बि दुआ घुरां मुंहिंजी दुआ रद्द न थी मुंहिंजी दुआ सतई क़बूल सतई अखामी वञे या रसूल अल्लाह अहिड़ो को मूंखे रस्तो ॿुधायो मुंहिंजी हड़ई दुआऊं रब वटि क़बूल पइजी वञनि साईं फरमायोसि अतब मतअमक तकुन मुस्तजाब दअवा ए साथ पंहिंजो खाधो पाकीज़ा बणाए पाक खाधो खा पंहिंजे पेट में पाक हलाल खाधो विझ तुंहिंजी हर दुआ क़बूल 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 साईं
फरमायो जंहिंजे पेट में हराम हूंदो आहे इन्नल अब्द लयकज़िफुल लुक़मतल हराम ही जो भी मा युतक़ब्बलु मिन्हु अमलुन अर्बईन यौमा। हिकिड़ो गिरो हराम जो पेट में विझंदो आहे 40 ॾींहं उन जो को अमल अल्लाह वटि क़बूल न पवंदो आहे। निमाज़ उन जी नथी अगामे, रोज़ो उन जो नथो क़बूल पवे, दुआ उन जी नथी अगामे। जंहिंजे पेट में हराम हूंदो आहे पर जंहिंजे पेट में हलाल खाधो आहे उन जी कॾहिं बि का दुआ रद न थींदी आहे। साईं फरमाइनि था पंहिंजे पेट में जेको हराम थो विझे अय्युमा अब्दिन नबत लहमुहु मिन सुहतिन वन्नारु औला जे पंहिंजे पेट जी ग़िज़ा हराम जी बणाई, जंहिंजो जिस्म हराम कमाई ते पलियो आहे इन जी जाइ जहन्नम जी बाहि में आहे। इन जी जाइ जहन्नम जी बाहि आहे। जेको पेट में हराम विझंदो आहे पर जंहिं हलाल खाधो, हलाल पीतो, हलाल पातो उन जी जाइ रब जन्नत में जो। वो ॿुधायो हलाल खाइबो, बच्चन खे हलाल खाराइबो। जेको बच्चन खे हलाल खाराईंदो न बच्चन जे अखियुनि में हया पैदा थींदो, अदब पैदा थींदो, बच्चा फर्मा बरदार थींदा। जंहिंजे बच्चन खे हराम ते पाली न इहे बच्चा उनजा नाफरमान थींदा, बेअदब थींदा, बेहया बणजंदा। वो मिठा हलाल में रब तासीर रखी आहे, हराम में रब नहूसत रखी आहे। हलाल में बरकत आहे, रहमत आहे, निजात आहे, जन्नत आहे। हराम में नहूसत आहे, मुंहिंजा दोस्तो ज़िल्लत आहे, रुसवाई आहे, जहन्नम जी बाहि आहे। पोइ ॿुधायो चेकमाबाद वारा अॼु खां वठी वाइदो कयो था त अॼु खां वठी हलाल खोड़ आहिनि जेके अॻु ई अमल करण वारा आहिनि, पर जेके नवां अॼु ॿुधो था न पिया अॼु आज कयो त इंशा अल्लाह ताला अॼु खां वठी कोशिश कंदासीं हलाल कमनि जी। हराम खां पाण खे बचाइबो। हथो हथ खयो आहे, हथ वरी एतिरा सैयद सगोरा जीलानी बादशाह वेठा आहिनि, इहे पुॼे त मां ग़रीब छा कंदो सां। क़ुरान ॿुधो, नबी जो फरमान ॿुधो ऐं अञा त अमल न कयो त पोइ सैयद पुॼंदव तव्हांखे। वो मिठा अॼु अहद कयो इंशाअल्लाह जेके मुस्तफ़ा जा आशिक आहिनि, सुहिणे नबी जा फर्मा बरदार आहिनि, व्याज न वठ, रिश्वत न वठ, चोरी न कर, नशो न कर, भंग न वापराए, ज़िना न कर, ज़ुल्म न कर, बेहयाई जा कम न कर। मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त जंहिं माण्हू खे ख़बर आहे त हीअ शइ हराम जी आहे, हीअ शइ चोराणी आहे, वरी बुआ ख़रीद तो करे चोरानी से मिली सस्ती मिलती है। ख़बर अथसि चोरानी शइ आहे, सस्ती वठे थो। साईं फरमायो त गुनाह में जेतिरो चोर तेतिरो इहो ख़रीदार, ॿिन्ही जो गुनाह हिकु जेतिरो। हराम जी शइ सस्ती मिलंदी आहे न, उहा वठंदा न। मिठा हलाल खा, बच्चन के हलाल खारा, ड्यूटी सही अदा कर। मास्टर साहब बाहूं तो बजाए, ड्यूटी सही कर, बच्चा रुलाए छॾिया अथई। टेबल ते टंग टंग ते रखी वेठो, हफ़्ते जूं सयूं करे ईंदो, बसि किला रखे ॿई सिधा होॾे ईंदा। वो मिठा हलाल खाओ, बच्चन के हलाल खारायो, नेकी जे रस्ते ते हलो, सोने नबी जो फरमान ॿुधी उन जे मथां अमल करण वारा इहे मुंहिंजे सोने हबीब जा सच्चा आशिक, सच्चा गुलाम आहिनि। इन्हनि जे लाइ हिते बि भलाई, हुते बि भलाई। इहो तरीक़ो मदीने वारे साईं जो, इहो तरीक़ो मौला अली जो, सोने हैदर करार। असांजो रहबर अली अलिया, दिलनि जो दिलबर अली अलिया। थकिजी विया आहियो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे असांजो मौला
अली अलिया दिल में जो दिल पर अली अलिया असा अली जा अली असा जो ॾिसूं पोछा लाए दरबियन जो असांजो वारिस वली अलिया दिल जो दिल पर अली जेके अली जा हुबदार आयो सोने अली जे तरीक़े के अपनायो सोने नबी जे सुन्नत ते अमल कयो वाह वाह हुते भी बेड़ा पार थी विया अल्लाह करीम मुझो चवण तमा असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैया इल्लल बलाग।